सरदार अली गौहर महर बिरादरी जो कठ कोठाए सरदारी पग बधी छड़ी। अली गौहर महर रात पेट में जंगन मुर्सन का हिमायत वठी महर बिरादरी की सरदारी पग बधाइण में कामयाब थी वियो। सरदार अली गौहर महर चयो आहे त मोहम्मद बख्श महर के पग बधाई हुई पर हू अहम जिम्मेवारी निभाए न सघियो। बिरादरी मुते एतमाद जो इज़हार कंदे पग बधाई आहे। पग बधण खां पोइ छिकतान जे ख़दशे सबब खानगढ़ ऐं खानपुर महर शहर जा मुख़्तलिफ़ रस्ता अञा ताईं सील आहिनि। महर बिरादरी जे 84 पाड़नि जे चङनि मुड़सनि सरदार अली गौहर खान महर के सरदार वारी पग बधराई छड़ी। पग जो पहिरियों वर संदसि मुर्शिद ओ शरीफ जे गादी नशीन जफर साईं ॾिनो। MPA अली नवाज उर्फ राजा खान महर, MNA गौस बख्श खान महर, MPA सरदार शहरियार खान शहर, गुलाम रसूल उनहर, सरदार अहमद बख्श सीलरो, सरदार हालार पिताफी महर बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि पग जा वर ॾिना। ॿिए तरफ़ सरदार अली गौहर महर तरफ़ां कोठायल कठ में माण्हू पुलिस जूं रुकावटूं तोड़े वॾे तादाद में गौहर पैलेस पहुता हुआ। ॿिए तरफ़ सरदार अली गौहर खान महर तकरीब के ख़िताब कंदे चयो त हफ़्ते बाद महर बिरादरी जे नई सिर तंज़ीम कई वेंदी। हुन चयो त को बि सरदार पंहिंजी बिरादरी जे मथां पुलिस चढ़ायूं ऐं तशदुद न कराईंदो आहे, पर अफ़सोस थियो आहे त मोहम्मद बख्श महर वारनि पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि मथां पुलिस जे ज़रिए चढ़ायूं कराए गिरफ़्तारियूं करे तशदुद करायो आहे। हुन चयो त मूंखे फ़ख़्रु आहे पंहिंजी क़ौम ते जेका बहादुरी सां पुलिस जो घेरो टोड़े हिते पहुती। मां क़ौम जे इन ताक़त खे ख़ैर ऐं भलाई वारे पासे इस्तेमालु कंदुसि।